हथ खणे त अव्वल असांजे लाइ घुरे त मुंहिंजा मौला जहन्नम जो ॿार न कजा, पोइ ॿियनि जी ॻाल्हि। अहिड़नि खे सतायो त पोइ सुधरी वेंदव। मिसकीननि ग़रीबनि जा रत चूसो पोइ मरो त क़बर जे कीरनि खे भुल मिले न। तव्हांजो रत उन्हनि खे अहिड़ो मिठो लॻंदो जो खीर ऐं खंड में अहिड़ो मज़ो न ॾे। सोची त जूं चोरियूं कयुमि छो न अब्दुल कादिर जीलानी जे घर खे खाट हणां। हमरा भित भञी अंदर आयो, हुन सोचियो त को ख़त्मे जी मानी हूंदी। हा हुन सोचियो त ख़त्मे जी मानी आहे, पर न ही त अब्दुल कादिर जीअ जो जानी आहे, जंहिंजी शकिल नूरानी आहे, जंहिंजो लक़ब महबूब सुभानी मुरीदनि ते वॾी महिरबानी। गौसल आज़म तहज्जुद में शुरू आहे। वाह अल्लाह जा प्यारा, अल्लाह जे बाननि जो शान छा आहे त तजाफा जुनूबहुम अनिल मदाजे, उन्हनि जा पासा हंध ते लॻंदा ई कोन, सॼी राति बीठे पंहिंजे साईं खे संभालींदा। एतिरो त हुन जो शान आहे यबीतून लिरब्बिहिम सुजदम क़ियामा, या सजदे में हूंदा या बीठा हूंदा। हिकु शाइर बयान फरमायो मैं तो रात पवे ते बेदर्दानू नींदर प्यारी आवे और दर्द मदानू याद सजन दी आते सुतियानू भी जगावे। आशिक दी रात जी फरमाए तो पिछली रातें रहमत रब दी करे बुलंद आवाज़ा, माफी मंगन वाला कारन खुला है दरवाजा। रात पवंदी आहे रब जी रहमत सॾींदी आहे। अचो वठण वारा, अचो बीमार चङो भलो कयां, अचो मिसकीन त शाहूकार कयां, अचो गुनहगार त बख़्शे जन्नत ॾेई छॾियां। पुकार थींदी आहे। हज़रत महबूब सुभाणे नफ़िल में आहे, हमरा अंदर घिरी आयो, होॾे होॾे निहारे थो, काशी नज़र कान आई आहे, छें रात जाई भला मोटा कंहिं वरी ॿिए भित खे भञा, ही मोटण जी थो करे। अल्लाह अल्लाह मुंहिंजे महबूब सुभाणे जे दिलि सोचियो त साहिल खे मोटाइण मुंहिंजे मोहम्मद जो शान नाहे त मां बि हुनजो बच्चो हा कीअं मोटायां। साईं जी रूहानी निगाह हिन खे अहिड़ो तसरफ कयो जो हा जाइ कान लभी लॻण वारी, भितनि खे टकर हणंदो अचे, थूना हणंदो अचे, थूना खाईंदो अचे। हली हली कुंड में वेही वियो, तॾो को पियो वेही वेही सुबुह जो सिज ॿिरंदो, साईं वेंदा नमाज़ ते पोइ मारी पेरंदे सो। साईं सलाम वरायो, हज़रत ख़्वाजा खदर आयो, साईं फलाणे ॻोठ में वली रखणो आहे। साईं फरमायो हाओ, हींअर मुंहिंजा ॿिया फ़क़ीर आरामी, के तहज्जुद में, के ज़िक्र में, के रब जे शुक्र में, के दीन जे फ़िक्र में। हा तो मूं वांगुरु कोन हूंदा हा। उनखे दर्द हो दिल में त दुनिया जे कोने कोने में कुंड कुंड में मोहम्मद जे दीन जा झंडा हुजनि। फ़िक्र हूंदो हो, दर्द हूंदो, विहूं न, सुम्हूं न, आराम न। पोइ इहो कुंड में तॾहिं में वेठो वेठो आहे, वठी अचीसि मता चए त मूंखे महबूब सुभाणे खाड़ी मोटायो। खजर साईं वरितो, हुन चयोसीं 10 रुपया ॾींदोसां छॾे। हुन सोचियो त को मेहर जो सिपाही हूंदो आहे दादूअ जो, सिगरेट ॾे त चोर खुली सां ख़ुशि सां खिलंदो वञे बसि। वरी न कजा भॼ बना माफ़ी ॾे। 10 रुपया ख़्वाजा खजर सां होश कर 20 भला जे हल महबूब सुभाणे तो सड़ई जेसीं जा बादशाह बि मुरीद आहिनि, मुंहिंजो हथ वठिजी वेंदो, मरी वेंदुसि। अॼु माफ़ी ॾे वरी न ईंदुसि। साईं जो न हल कसम मेड़ियूं, पर खजर साईं देरी कान कई आहे, छिके थो बीहारे। दरबार में बीठो आहे, सरकार जे साम्हूं आयो आहे। साईं चयो चोरी करण वारा घरां छा सोचे निकितो है त मां बादशाह पीर जे दरबार जी चोरी कयां, ॾाढा खज़ाना मिलंदा, जे ख़ाली मोटी वञी त मुंहिंजे इज़त जी कमी आहे। मां तोखे अहिड़ो खज़ानो ॾेई थो छॾियां जो ही खज़ानो मरण खां पोइ छॾे वेंदी, पर हो खज़ानो क़ब्र क़यामत में गॾु पियो हलंदी। निगाह जो करे त चोर मां वली आहे, चोर मां वली आहे। निगाह जो करे त गुनहगार मां कामिल बनी वियो। अजब नज़र या गौस
तेरी जली है, तेरी नजर से चोर बनता वली है। ओ महबूब सुभान फरमाए तो बेनमाजी ला, तो बेनमाजी खे कत्ल करे छॾियो। इहो न दुनिया ते हुजे न खुदा जी बेनमाजी दुनिया ते रहे। बेनमाजी ला सतो आहे बादशाह ते जी, तो उनखे कत्ल कयो। उनखे एॾो ॾोही आहे, एॾो मुजरिम आहे। पोइ मुरीद आहीं महबूब सुभाणे जो त निमाज़ पढ़, रोज़ा रख, दाढ़ी रख, शरीयत ते अमल कर, गौस जे बारे में जेके किताब ठहियल आहिनि पढ़ी ॾिस त महबूब सुभाणे कहिड़ियूं नसीहतूं कयूं आहिनि, कहिड़ा हुक्म कया आहिनि। जे मुरीद आहे त करे ॾेखार त महबूब सुभाणे राज़ी, त मुंहिंजो सोहो महबूब मुहम्मद करीम राज़ी। हुसैन सोने निमाज़ पढ़ी, छा पढ़ी? बचड़ा कुर्बान कई, बच्चा प्यारा हा कुर्बान कई। अल्लाह